नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जामशोरे खां रिपोर्ट असांखे मिली आहे। सेवण लॻ झांगार में 5 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल कयल नौजवान ख़ालिद नुहाणी जा जवाबदार पुलिस गिरफ़्तार करे वरिता। ख़ालिद नुहाणी जी क़तल साज़िश में संदसि घरवारी समेत 2 जवाबदार सोघा क़तल जो एतराफ़। एसएसपी जामशोरो अमजद अहमद शेख जी सख़्त हिदायतुनि ते एसएचओ झांगारा सीआईए जामशोरो पुलिस ख़ुसूसी टीम झांगार में क़तल केस ख़ालिद नुहाणी जे क़तल जी साज़िश में मुलविस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि क़तल थियल ख़ालिद नुहाणी जी घरवारी सनम नुहाणी, मुनीर नुहाणी, अलीशेर नुहाणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि पुलिस जांच दौरान पुलिस आॾो क़तल जो एतराफ़ कंदे चयो त सनम नुहाणी ऐं मुनीर नुहाणी जो पाण में फ़ोन ते राब्तो हो। 2 ॼणा शादी करणु चाहिनि पिया, जंहिं तां जवाबदार मुनीर नुहाणी ख़ालिद नुहाणी खे तेज़ धार चाकू सां जिस्म ते वार करे बेदर्दी सां क़तल कयो। पुलिस मूजिब जवाबदारनि खां वधीक जांच जारी आहे। ॿिए तरफ़ एसएसपी जामशोरो अमजद अहमद शेख राब्ते करण ते साफ़िन खे ॿुधायो त 5 ॾींहं अॻु ॻोठ झांगारा में बेदर्दी सां नौजवान ख़ालिद नुहाणी खे क़तल कयो, जंहिंमें मुलविस जवाबदार गिरफ़्तार करे वरिता आहिनि, जिन क़तल जो एतराफ़ पिणु कयो आहे। नौजवान 5 महीना अॻु प्यार जो परिणो कयो हुयो।